हेलो दोस्तों, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? उमेद ख़ुशि हूंदा। सो मौसम जे हवाले सां तव्हांखे अपडेट मां कंदो रहंदो आहियां काफ़ी टाइम खां। हफ़्तो अॻु में मां लिखियो त हे सिलसिलो जेको आहे बेसिकली लोअर सिंध यानी कि ॾखिण सिंध जे लाइ मजमूई तौर ते बहितर रहंदो। हफ़्तो अॻु में सो हफ़्तो पूरो थी वियो आहे। अॼु जुमो आहे। सो अॼु शाम खां ई सिस्टम स्टार्ट थी वेंदो। उनमें मां पोएं वीडियो में चयो त लाड़ मतिलबु ठटो बदी सिजावल ऐं मीरपुर ख़ास जा कुझु इलाइक़ा थर पूरो मुकमिल तौर ते उमरकोट हुजे या मीरपुर ख़ास जा उभरंदा हिसा हुजनि या थर पारकर मेन मिठी ऐं कराची। सो इंतज़ार जो घड़ियूं ख़तमु। राति बि हिकु सिलसिलो सिस्टम आयो हुयो उत्तर सिंध में जेके पाण सिबी स्टॉर्म सॾींदा आहियूं। इहो फिनामिना जनरेट थींदो आहे ऐं सिबी मां हिकिड़ो सिस्टम डेवलप थींदो आहे जो नॉर्मली सिबी खां साउथ यानी ॾखिण में ट्रेवल कंदो आहे। पोइ सिबी खां साउथ में जेके बलूचिस्तान जा इलाइक़ा आहिनि जलमक्सी नज़ीराबाद देराबुक्टी इहे सभई कवर करे और जैकबाद पहुचंदो आहे। जैकबाद हुजे कश्मोर हुजे शिकारपुर लाड़काणो वेंदे सखर ताईं कॾहिं कॾहिं मार कंदो आहे। सो राति वारो सिबी स्टॉर्म बि लॻभॻि सॼे उत्तर सिंध में चङो चङो सुठो सुठो मींहुं ॾेई चुको आहे। गड़ी खैरो ठुल कश्मीर इन पासे ॿुधो आहे त काफ़ी बहितर मींहुं पियो आहे ऐं लाड़काणे में बि सुठो मींहुं पियो आहे। नसीराबाद में बि सुठो मींहुं पियो आहे ऐं हवा सां गॾु काफ़ी नुक़सानु थियो आहे। तेज़ हवा हुई। ठीकु आहे। उहो राति वारो सिस्टम थी वियो पूरो। हाणे जेको सिस्टम जो तव्हांखे पहिरें जंहिंजे बारे में पहिरियां तव्हांखे ॿुधायो हुयो सो शाम खां या राति खां एंट्री कंदो। थर मां एंट्री थींदी। मां तव्हांखे थर में चयो सो थर में फाइनली थर वारनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे त अॼु शाम खां सुभाणे ऐं परीं 3 ॾींहं थरपारकर डिवीज़न जेका आहे मजमूई तौर ते यानी कि मीरपुर ख़ास डिवीज़न जेके हाणे चवंदा आहिनि उनमें ख़ासि तौर ते उमरकोट ज़िले जा उभरंदा हिसा छाछरो मिठी ताईं ऐं नंगर पारकर वारो पासो कुझु घटि मिड़ई मजमूई तौर ते मिठी खां उत्तर ऐं ओभर वारे पासे उमरकोट खां ओभर वारे पासे अछड़े थर जो कुझु हिसो खिपरे जो उभरंदो इलाइक़ो इन में सुठो मींहुं पवंदो बाक़ाइदे। सुठो मींहुं जो मतिलबु सिंध में जेका आहे न असल में सुठो मींहुं चइबो आहे 60-70 मिलीमीटर खे। थर में सुठो मींहुं चइबो आहे 100 मिलीमीटर खे। पर हे मींहुं जेको आहे थर जे लाइ 100 मिलीमीटर खां मथे मींहुं आणींदो। थी सघे थो 150 बि पए ऐं मौसम जा जेके बि रिपोर्ट्स आहिनि या मौसमियाती मॉडल आहिनि उहे 200 मिलीमीटर ॿुधाइनि था थर पारकर जे लाइ मजबूरी तौर ते सॼे थर जे लाइ ख़ासि तौर ते छाछरे खां ओभर तरफ़ उमरकोट खां ओभर तरफ़ इहे इलाइक़ा बाक़ाइदे वसंदा ऐं काफ़ी फ़ाइदो थींदो। थर वारनि जे लाइ बहितरीनु कमु थी वियो। जीअं वरी पाण उमरकोट खां ओलह तरफ़ ईंदासीं मीरपुर ख़ास टंडो लियार हैदराबाद इन इलाइक़नि में बि चङो चङो मींहुं आहे सुठो मींहुं आहे। एॾो वॾो न आहे बहरहाल सुठो मींहुं आहे 70-80 मिलीमीटर जे लॻभॻि। वरी हेठि जेकॾहिं पाण ॾिसूं ठट्टो बदीन ऐं सिजावल ज़िला इन्हनि में बि चङो मींहुं आहे पर एतिरो न आहे 50 मिलीमीटर जे आसपास आहे। पोइ वरी पाण जेकॾहिं हैदराबाद खां ओलह तरफ़ वञूं थाणो बुला खान कराची त कराची में हिन वारे बाक़ाइदे शदीद मींहुं थो ॿुधाइनि पिया। सो बि कॾहिं सुभाणे छा आहे छंछरु सुभाणे छंछरु शाम जो या आचर जो कराची में बाक़ाइदे सुठो मींहुं पवंदो बहितरीनु 100 मिलीमीटर खां मथे। कराची जहिड़े शहर जे लाइ 100 मिलीमीटर वॾो मींहुं हूंदो आहे ऐं नुक़सानु थींदो आहे। नुक़सानु इन सेंस में ड्रेनेज प्रॉब्लम थींदो आहे। सो मां फेसबुक ते पोस्ट पे इन करे कराची लिखियो त माण्हू थोरी तयारी करे वठनि प्रिपरेशन करे वठनि खाइण पीअण जी ॿाहिरि वञिणो आहे सामान सीधो वग़ैरह। सो कराची में फाइनली हिन मॉनसून जी सभ खां तेज़ जेका बरसाति आहे उहा अचे थी पई 100 मिलीमीटर प्लस। बाक़ी जेको सिस्टम हूंदो आहे न उहो जेके मुंहिंजो त एक्सपीरियंस आहे ज़ाती त सपोज़ कयो सिस्टम चए थो सैटरडे या छंछर ते त 12-15 कलाक सिस्टम एडवांस में अची वेंदो आहे जेको बि रीज़न आहे बहरहाल
कराची में जेके सुभाणे ॿुधाईंदा मुंहिंजे ख़्याल में राति खां स्टार्ट थी वेंदो या सुभाणे सुबुह जो कराची में बाक़ाइदे मींहुं पवंदो 100 मिलीमीटर खां मथे। हाणे पाण हलूं वरी हैदराबाद खां मथे पासे, टंडो आदम, शहदादपुर, सांगड़, नवाबशाह, मटियारी, सईदाबाद, मांजंद, ठीकु आहे, सेवण ताईं इहे इलाइक़ा बि मींहुं पवंदो, बहरहाल एतिरो न आहे, 100 मिलीमीटर खां लॻभॻि घटि, 80, 70 या 50। उत्तर में जीअं पाण वेंदासीं वरी खैरपुर ज़िलो थी वियो, नौशहरो ज़िलो थी वियो, दादू यानी बान सैदाबाद खां मथे दादू, मेहड़, खैरपुर नाथन शाह, हेॾां वरी खैरपुर वारो पासो पिरियाले खां ईंदे रोड़ी ताईं, या घोटकी ज़िलो सॼो या सखर ज़िलो सॼो, इन्हनि में मींहुं घटि आहे, एतिरो न आहे फ़िलहाल जी अपडेट मुताबिक़। जेको स्टॉर्म राति हुयो उनमें कुझु मींहुं पियो आहे, बाक़ी हाणे एतिरो वॾो मींहुं न आहे। पाण जेको जीअं पाण हिकिड़ी बाउंड्री डिफाइन कई 100 मिलीमीटर वारी, त 100 मिलीमीटर मींहुं जेको आहे न विचोले वारे इलाइक़े में न आहे सम्झो। विचोले कहिड़ा इलाइक़ा थी विया? शहदादपुर, टंडो आदम, नवाबशाह, नौशहरो, खैरपुर जो हेठियों हिसो, सेवण हुजे या दादू ताईं, इन्हनि में मींहुं पवंदो, सुठो मींहुं पवंदो, 100 मिलीमीटर खां घटि पवंदो। वरी पाण वधीक उत्तर में हलूं त घोटकी, सखर, जैकबाद, कशमोर, लाड़काणो ऐं शिकारपुर, कंबर, शहदादकोट, इन्हनि ज़िलनि में मींहुं नॉर्मल आहे, एॾो वॾो कोन्हे जो नुक़सानु थिए। राति वारे मींहुं नुक़सानु कुझु कयो आहे, बहरहाल हे अगेन 100 मिलीमीटर खां घटि पवंदो। सो 100 मिलीमीटर जा जेके उम्मीदवार आहिनि उहे कहिड़ा थी विया? हिकिड़ो कराची जो बिल्कुलु सिंध जो सफ़ा उलंदो हिसो जो कराची आहे, या कोहिस्तान यानी कि ठटे ज़िले जा कुझु तालका कोहिस्तान में ईंदा आहिनि, उन्हनि में सुठो मींहुं पवंदो। थाणो भूला खान हुजे या विच में छा आहे नूरियाबाद आहे, हिते बाक़ाइदे मींहुं पवंदो। कराची जे उत्तर में जेके कराची जा लोकल रूरल एरियाज़ आहिनि उन्हनि में बि सुठो मींहुं पवंदो। मजबूरी तौर ते कराची लाइ बहितर रहंदो। कराची में मां पोयनि ॾींहंनि में रहंदो हुयुसि, सो उते बाक़ाइदे निमूं लॻल आहिनि, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे वण ॾिसी करे। कराची में हज़ारे निमनि जा वण लॻाया विया आहिनि। जीअं तव्हां नूरियाबाद खां निकिरी करे मतिलबु बेरा टाउन क्रॉस कंदो, बेरा टाउन खां अॻिते रोड जे ॿिन्ही पासे ज़बरदस्त निमनि जा वण आहिनि, शायदि तव्हां नोट न कयो हुजे। वरी जेकर तव्हां शार फैसल ते तव्हां अचो था क़ाइदाबाद खां ईंदे ड्रिग रोड ताईं ट्रेन जे पटड़ी सां ऐं शार फैसल सां गॾु निमनि जा वण ज़बरदस्त आहिनि, ॾिसी ख़ुशी थींदी आहे, उन्हनि जे लाइ फ़ाइदो थींदो। ऐं उनखां पोइ लियारी दरिया जेको आहे त हाणे गटर नालो, पर आहे त लियारी दरिया न, लियारी दरिया जे कचे में बि हज़ारे निमनि जा वण लॻल आहिनि। ज़ाहिर इन हवाले सां पाणी त हुनखे केरु ॾींदो कोन्हे, बहरहाल काफ़ी बहितर थींदो ऐं सुठो रहंदो। ऐं बाक़ी शुरू में चयोसीं थर जे हवाले सां, थर बाक़ाइदे वसंदो, थर बाक़ाइदे वसंदो। कुझु इलाइक़ा रहिजी वेंदा, रहिजण जो मतिलबु आहे त 100 मिलीमीटर कोन पवंदो, 50-60 पवंदो। नंगर पार कर हेठियां इलाइक़ा जेके आहिनि, डीपीले खां हेठि नंगर पार कर वारा इलाइक़ा, कासबो या इवन इस्लाम कोट खां हेठि वारा इलाइक़ा, इनमें मींहुं आहे पर घटि आहे, एतिरो न आहे। ठीकु थी वियो। ऐं बदीन में बि चङो आहे, एॾो घणो न आहे। बाक़ी सिंध जे टिनी बैराजिस जा जेके बि कैनाल आहिनि उन्हनि जो फ्लो घटायो वियो आहे, तक़रीबन अधु खां हेठि कयो वियो आहे। ख़ासि तौर ते जेके गुडू बैराज जा वाह आहिनि, छो जो राति वारे मींहुं काफ़ी नुक़सानु ॾिनो आहे, करे उहे सफ़ा उन्हनि जो फ्लो घटि कयो वियो आहे। सखर बैराज जा वाह उहे घटाया विया आहिनि, छो जो एक्सपेक्टेड इहो हुयो पहिरियां त विचोले में मींहुं घणो पवंदो, जीअं नवाबशाह, नौशहरो, मोरो वग़ैरह, पर विचोले में हाणे सिस्टम ॿुधाए पियो त 100 मिलीमीटर खां हेठि आहे। अहिड़े तरीक़े सां कोटली बैराज जी कमांड एरिया में जेके इलाइक़ा आहिनि या कोटली बैराज जा वाह उहे बि घटाया विया आहिनि, छो जो लाड़ में बि मींहं जो चांसिस आहिनि। सो फाइनली थर वारनि लाइ मींहुं अचे पियो, कराची वारनि लाइ मींहुं अचे पियो। ऐं ॿी हिकिड़ी ख़ुशख़बरी मां तव्हांखे ॿुधायां, सो बि थर जे हवाले सां, थोरी प्रीमेच्योर आहे, अॻुवाट आहे, पर 25 अगस्त ते, अॼु छा आहे 16 अगस्त आहे, त 25 अगस्त ते या 24 अगस्त ते हिकु ॿियो सिलसिलो बि राजस्थान मां डायरेक्ट थर में एंट्री कंदो। सो उन मां उमेद आहे त माना थर खे वधीक मींहुं मिलंदो। सो उहो फ़िलहाल उनजी वधीक अपडेट बाद में ॾींदासीं।
फ़िलहाल इंतज़ारु कयो, थर वारा तयारी करे वठो, कुंभियूं थींदियूं, जाम थींदियूं। ऐं हिन मींहं खां पोइ एक्चुअली अगस्त जे आख़िरी ॾींहंनि में या सेप्टेम्बर शुरू में थर बिल्कुलु लश ग्रीन हूंदो, ट्रैफ़िक रश, गाॾियूं, कचिरो घटि थींदो, उन वक़्तु माण्हू घुमी सघे थो, वधीक मुनासिबु रहंदो। ऐं इहा अपडेट हुई, उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदी। ठीकु आहे, थैंक यू।